हाणे दुरूद शरीफ पढ़ तो हज़रत अली करमल्लाहु वजहहु के बारे में ॿुधाए रहिया अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। दोस्तों, पाण आहियूं अहले सुन्नत व जमात। छा आहियूं? थोड़ा लफ्ज़ सुन्नी। ताजो अकीदो कहिड़ो आहे? है किरने एक ही महफिल की बू बकर उमर उस्मान अली। है किरने एक ही मिशाल की बू बकर उमर उस्मान अली। हम रुतबा है यारान नबी, कुछ फर्क नहीं इन चारों में। दोस्तों अजीजो, महबूब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम जेके भी महबूब सां गुलामीअ जी निस्बत रखनि था उहे असांजे सिर जा साईं आहिनि। अबू बकर हुजे, उमर हुजे, उस्मान हुजे, अली हुजे, हसन हुजे, हुसैन हुजे, हजरत बिलाल हुजे, सलमान हुजे, मिक़दाद हुजे, मुंहिंजा प्यारा दोस्तों हजरत अब्दुल्ला बिन मसूद हुजे, अबू ज़र गफ़ारी हुजे, हजरत खालिद बिन वलीद हुजे, हजरत उबैदुल्लाह बिन जर्राह हुजे, केर बि हुजे जंहिंजी मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत आहे, जंहिं बि नबी पाक जो दीदार कयो आहे, हुज़ूर जी सोहबत उनखे मिली आहे। ख़ुदा जो कसम आहे, दुनिया जा भिटाई कलंदर गौस रोज़े धड़ी कामिल अकमल नंढा वॾा सारे जहां न जा वली हिकड़े पासे मुझे मोहम्मद करीम जो हिकड़ो सहाबी अञा मथे। हा सही बड़ो शान। पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी खां पुछऊं, महबूब सुभानी बुढनि बेड़नि तारण वारा, बेख़बर तुंहिंजो बि वॾो शान आहे, नबी जे सहाबनि जो केॾो शान आहे। चवे थो वल्लादियात दबहन पढ़ो क़ुरान, वलादियात दबहर फलमूरियात कदहर फलमुगीरात सुबह फअसरन बिही नक़अ फवसतन बिही जमा। हजरत गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा आहिनि, इन क़ुरान करीम जे सूरत में आयत में अल्लाह पाक कसम खयो आहे उन्हनि घोड़नि जो जन घोड़नि ते मोहम्मद जा सहाबी चढ़ंदा आहिनि ऐं चढ़ी अल्लाह जे राह में वेंदा आहिनि, नबी जे कढ लगी जिहाद वञी कंदा आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो, मां रब करीम खे उन घोड़नि जे सुंभनि जे पेरनि वारी मिट्टी जेका उॾामंदी आहे उन जो बि कसम आहे। पीरान रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, मां भली बुढ़ा बेड़ा तारिया, भली मूंखे अब्दुल कादिर गौसल आज़म जीलानी करे मिलियो, पर किरोड़ अब्दुल कादिर हिकड़े पासे मोहम्मद अमीर जो असहाबी जे घोड़े ते चढ़े उन जे पेर जी इज्जत मूं जहिड़ा कुर्बान कर तभी मुस्तफा जे सहाबी जो शान अञा मथे। कदर वारा कम थिया खुटा खरीदार, हीरे माणक जी के साल कलहदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोने कदर सोन जो। हिकड़ा अबू बकर उमर जा दुश्मन, हिकड़ा वरी अली जा अहल बैत जा दुश्मन। असांखे ख़ुदा बचायो, असां महबूब जे सभिनी गुलामनि जा गुलाम आहियूं। अली जो शान निरालो आहे, मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबीअ जो प्यारो आहे। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात जे मथां नंढड़नि ॿारनि मां सभ खां पहिरियां ईमान आणण वारो आहे। हबीबन करीम नबूवत जो ऐलान फरमायो आहे, अली अल मुर्तज़ा रहदोरी मुस्तफा जे घर में हो। छाजे करे? जेको सदन चाचो साईं हो, अली साईं जो बाबो, हज़रत अली साईं जो बाबो साईं ऐं नबी करीम जो हुयो चाचो साईं। वो गरीब मिस्कीन हो। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो, चाचा साईं तू गरीब आ, तो मुंहिंजी बि ख़िदमत कई आहे, हाणे मां ख़िदमत जो सिलो हीअं थो ॾेई सघां त जेके तुंहिंजा ॿारड़ा आहिनि, तुंहिंजो न्यायो आहिनि, तुंहिंजा पुटड़ा आहिनि, उहे असां पाण में माइट जेके आहियूं उनखे तक़सीम करे पाण वटि रहायूं था त ॿारनि जी बि ख़िदमत थिए, तोता बि ॿार नहीं। अली साईं जा ॿिया बि भाउर उहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो जन भाउरनि हज़रत अब्बास जे हवाले कया विया, हज़रत हमज़े जे हवाले कया विया। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अलीअ खे मां पंहिंजे घर में थो रखां। इहो नबूवत खां अॻु जी ॻाल्हि आहे, नबूवत जे ऐलान खां अॻु हबीब करीम हज़रत अलीअ खे पंहिंजे परवरिश में रहायो आहे, महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे ख़िदमत में रहियो आहे। कानून इहो आहे त हमेशा ॿार ते असर पंहिंजे मुरब्बी जो थींदो आहे। नंढड़ो ॿार उन टाइम ते जंहिंजी उमिरि 8 साल हुजे, नबी करीम जी उमिरि मुबारक 40 साल हुजे, 8 सालनि जो ॿारड़ो जेको जंहिंसां रहंदो आहे उहो निशिस्त बर्खास्त उथण वेहण खाइण पीअण पंहिंजे बाबे खां चाचे खां या परवरिश करण वारे खां
सिखंदो आहे असां त सेखारींदा आहियूं ॿार खे अड़े हिन जो पटको तला साईं मुवारो छोरो अहिड़ो हरामी आहे जो मामे खे बि मोचड़ा हलंदो आहे या न आहे अफ़सोस मुसलमान कहिड़ो कहर पियो करे गुलाब जे गुल जहिड़ा मासूम बचड़ा जंहिंखे कलमो कोन थो सेखारी अल्लाह अल्लाह कोन थो सेखारी जंहिंखे नमाज़ मस्जिद जो दर कोन थो ॾेखारी सेखारी त बाबे जी ॾाढी पवे फलाणे जो पटको ला अलाए कहिड़ी जहालत वारी घोड़ीअ ते चढ़ियो आहे अल्लाह से असांजे हाल ते रहम फरमाए नबी से फरमाईंदा आहिनि इंसान जो बहितरीन सरमायो औलाद आहे हिकिड़े पासे सारी रात नमाज पढ़ सॼी रात बीठो नफ़ल पढ़ सवाब और नबी से फरमाता ॿिए पासे पूरो पंहिंजे पुट खे पोटे खे ॾोहिटे खे भाइटे खे तूं पंहिंजे के अज़ीज़ औलाद खे हिकिड़ो अखलाक सेखार कचड़ा कचहरी में अचजे त चइजे अस्सलाम वालेकुम बाबा वॾो अचे त उन जे आॾो थी हुनखे हथ ॾिजे इहो अखलाक आहे नबी से फरमाइनि था सारी रात नफ़ल पढ़ई इहो हिकिड़े पासे आहे पर जे बच्चे खे अखलाक सेखारी त इहो उन खां अञा मथे असांजो फर्ज़ आहे त पंहिंजे औलाद खे सुठी तरबियत ॾियो सुठी औलाद बनायो पर मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ असांजो धंधो ई उल्टो लॻो पियो आहे घर में गार न ॾिजे ॿार गार सिखंदो घर में बुजो न ॾिजे ॿार बुजो सिखंदो घर में लुड़ न कजे ॿार लुड़ सिखंदो घर जे अंदरि जेको कमु थींदो ॿार ते असरु थींदो आहे तंहिंजे करे तरबियत जे लाइ सभु शयूं ज़रूरी आहिनि अदा जंहिं अलीअ जी तरबियत मुहम्मद करे तंहिंजो शान छा हूंदो हा जंहिंजी तरबियत करण वारो ॿिन्ही जहाननि जो सरदार हुजे वाह शेरे ख़ुदा ऐं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे ग़ुलामनि में जेके खूबियूं अहिड़ियूं कंहिं कंहिं में हूंदियूं आहिनि जो भली को वॾो हुजे नंढो हुजे शान वारो हुजे पढ़ियो हुजे पर का खूबी कंहिंजी वरी सभिनि खां निराली हूंदी आहे सहाबा किराम जूं मजमूई तरह खूबियूं ॾिसजनि त उन जो मंज़िल मक़ाम मर्तबो जुदा आहे पर जे इनफरादी तरह सां के खूबियूं ॾिसजनि त हज़रत अली में उहे खूबियूं आहिनि जो मुंहिंजा प्यारा दोस्त उन ते रश्क कजे हैरत कजे त ख़ुदा जो ख़ासि फज़ल आहे जंहिंखे रब जी ज़ात बाबरकात या नेमत नसीब फरमाए सलात पर मां तोखे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि ॿुधंदव न घड़ी ॾे न ॾिसजो जेकॾहिं ॿ टे मिंट मथे त माफ़ बि कजो अल्हम्दुलिल्लाह हाणे ॿियो बि अर्ज़ु कंदुसि त मां हज़रत अली जी शान ॿुधायां थो पर 27 में अचे पई मस्जिद जो चंदो ॾींदा हो पंहिंजे मर्ज़ीअ सां पर 27 जो चंदो वरी मां तव्हां खां घुरां थो ठीकु आहे न मस्जिद में चंदो पंहिंजे मर्ज़ी सां था ॾियो तव्हांजी मर्ज़ी पर ही आऊं तव्हां खां 27 जी राति जे लाइ चंदो घुरां थो त असांजा हाणे दोस्त शागिर्द ईंदा अवां दिलि खोले हिन में मदद कजो अल्लाह सी तव्हांखे अजुर अता फरमाईंदो दुरूद शरीफ़ ॿुधंदा आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत अली जे सीरत जे किताबनि में लिखियलु हूंदो आहे ख़ासि करे इब्न खलकान वारे लिखियो आहे अल्लामा इब्न खलकान सुन्नी आलिम आहे वॾो आलिम आहे वॾो मुहक़िक़ आहे उन वॾी तारीख़ लिखी आहे तारीख़ इब्न खलकान जे नाले सां उन जे अंदरि हज़रत अली करमल्लाहु वजहु करीम जे बारे में लिखियो आहे बुज़ुर्ग त मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम जे नबूवत जे ऐलान खां अॻु में घणा साल अॻु में हाणे ॾिसो अली साईं जी उमिरि आहे 8 साल महबूब ऐलान कयो आहे कहिड़ी उमिरि में 40 साल महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे ज़िंदगी मुबारक मां घणा साल नंढो चइबो आहे 38 चओ घणा साल वरी 38 साल लिखो अचेव थो 38 हाणे ॿी हिकिड़ी ॻाल्हि ते मां पोखते हलां अदा जे 38 में अवां 8 मिलाईंदो त घणा थींदा पीढ़ीअ ते त पका हूंदा हो 32 चयो न घणा साल फर्क़ु थियो 32 साल नबूवत जे ऐलान खां अॻु में हज़रत अली करमल्लाहु वजहु करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाबे साईं जे घर में ख़ैर जो तवल्लुद छा बीबी साहिबा जो नालो हज़रत बीबी हज़रत फातिमत बिन्त असद हज़रत अली जे नाने जो नालो असद
अम्मा जो नालो फातिमा है महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात उन प्यारी पाक दामन बीबी साहबा जो खीर मुबारक पीतो आ रदाई मुझे महबूब जी अम्मड़ा हबीब करीम जे ज़ात बाबरकात जी उन भी खिदमत कई हुई महबूब करीम के पंहिंजे माल खां वधीक प्यार ॾींदी हुई। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो तवज्जो जी जरूरत आ ख्याल जी जरूरत आ मुझे हबीब करीम जी रात बाबरकात जरी हुन जे घर में रहंदा हा संदन घर में पलबा हा खिदमत नबी पाक जी हजरत अली जो वाले साईं कंदो हो बीबी साहबा पांजे बच्चे वांगुर ठाहींदी हुई हुजूर उन के अम्मा वांगुर भाईंदा हा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात के कम सां के बाहर वञन था इब्न खलकान वारो लिखे तो अली मुर्तजा जी विलादत थी आ खैर जो जावाह जमण खां बाद में हालत आहे जो अली साईं जूं अखियूं बंद लगियूं पयूं आहिनि। ॿार हिकिड़े ॾींहं खां पोइ ॿिए ॾींहं अखियूं खोलींदो आहे आस्ते आस्ते पर पटींदो आहे ॾिसंदो आहे वरी खोलींदो आहे ॾिसंदो आहे पर हज़रत अली करम अल्लाह वजह करीम मुसलसिल ॼमण खां बाद 8 9 10 ॾियारा गुज़री आंख खोले ई कोन पियो सेहतमंद जिस्मानी तरह सही आ का बीमारी काने का अखियूं छो नथो खोले पी माओ के तशवीशा अन्या माओ के वधीक परेशानी आ मुझो प्यारो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात बाहर वियलहा के कम संगे सा जरी वापस आया खबर पई त मूंखे सौट जाओ आ चाचे साईं जी घर जी झोली साई थी आ पाण हली विया अम्मा साईं के यानी हजरत अली जे जीजल अम्मा के मुबारक जन था पिया अम्मा साईं ते थी साईं बचड़ो त जाओ आ फर्जंद त जाओ आ ॾाढो सेहतमंद आ ॾाढो सोहणो आ पर खबर न आहे जो अठो ॾहों ॾियारो आ अख खोले ई कोन थो मुंहिंजे महबूब मुर्गी ॾिनो आ उहे मुल्ला जेके चवंदा हल त नबीअ खे सुभाणे जी ख़बर कान्हे नबीअ खे भित जे पोयां जी ख़बर कान्हे का उहो ग़ैब दान नबी खिली थो ॾे फरमाए थो अम्मा अलीअ जे अखियुनि खोलण जो वक़्तु अची वियो आहे बाबा कीअं आयो आ पाण फरमाइनि था मूंखे ॾियां थो हथनि में खणा तुंहिंजे पेट में हुयो अली उते कसम खयो हो त मुंहिंजा मौला दुनिया ते वेंदुसि त पहिरों पहिरों दीदार मोहम्मद करीम जो कंदुसि रसूलुल्लाह जे दीदार करण खां बाद में अखियूं खोलींदुसि इन जे करे मां हिते कोन हुउसि सोणे अलीअ खे बि ख़बर आहे त मुंहिंजो हबीब कोन्हे कंहिंजे हथनि में आहियां हाणे मुंहिंजे हवाले कयो त मां हथनि में खणांसि झोली में आयासि दुआ बि कयांसि पाण ई पाण अली साईं पंहिंजो हो कसम पूरो कंदो मां मोहम्मद जो दीदार भी कंदो दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि किताब लिखंदा जमल नबी पाक जी ज़ात बरकात मुझे हबीब करीम के हथन में खयो आ ऐं मुस्तफा ॻाल्हाए चवनि था इफ्तह ऐनैक या अली ओ अली पाजूं अखियूं खोल तूं हाणे मोहम्मद जे झोलीअ में मुझे प्यारे मुर्शिद शेरे खुदा अली मुर्तजा अखियूं खोले मुझे दिलबर मोहम्मद करीम जो दीदार कयो आहे सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह हबीबन जो दीदार करे पंहिंजे अखियुनि खे ठारियो आहे ओ मुंहिंजा अदा जंहिं जवान जो शान हुजे जो दुनिया ते अचे त पहिरीं नज़र रसूलुल्लाह ते पवे पर जे अमर जे पेट में हुजे त रसूलुल्लाह खे सुञाणे मुंहिंजा अदा बीबी साहबा जे बाब में लिखियल आहे त जॾहिं हज़रत अली पेट में हूंदा हा महबूब घर में ईंदा हा बीबी साहबा बेसाख्ता आदत जे खिलाफ अॻे इहे कोन थींदो हो पर अलीअ जे अचण खां बाद में जॾहिं अम्मा जे पेट में आया आहिनि त बीबी साहबा जी चाचीअ साइण जी जीअं जो रसूलुल्लाह ते नज़र पवंदी त उथी बीही रहंदी इहा ॻाल्हि ज़रा अरबनि जे लाइ ॾुखी आहे छो त वॾो माण्हू नंढे जी इज़त करे ॾुखी आहे नंढो करे वरी बीबी साहब जा जेके भाउ रहा तंहिंजो त ही छा असांजो शान खानदान वॾो आहे तू मोहम्मद जे लाइ उथे थी भाइटियो आहे तुंहिंजो ॾेर जो पुटु आहे तू मुंहिंजी चाची माउ जे जाइ ते आहे उथण तोखे न खपे बीबी साहब फरमायो मां मजबूर आहियां पाण कान थी उथां मुंहिंजे पेट मुबारक में जेको हमल आहे मुंहिंजे पेट मुबारक में जेको बचड़ो आहे उहो धीउ आहे या पुटु आहे ख़ुदा खे ख़बर आहे पर जंहिं महिल मुंहिंजे हबीब जी ज़ात अचनि था त मां ॿुधां थी आवाज़ तूं अचे अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन उहो बारो आहे जेको मूंखे मजबूर करे मोहम्मद जे सलाम लाइ उथारींदो आहे सुभान अल्लाह ईअं वरी कीअं अरब ॾाढो ॾुखियो मञींदा तोखे ॿधंदासीं उथी ॾेखार ॿधो रसा नीर ज़ंजीरूं फणी
वेहारे सुक करे सोरो करे जो चुरी भी न सके हाणे तू जा खबर दोस्तों अदीजो कुछ टाइम गुजरियो हबीब जी प्यारी चाची वेठड़ी आ रसा लोड़ियूं बदा प्यान हेदो मुझे हबीब जी ज़ात नमूदार थिया छा नतीजो निकतो रसा टुटी आ बीबी साहिबा उथी वई शाह साहब फरमाईंदो नवनियर दह डावणियूं 15 पे ढबियास पर जॾहिं पिरी ॾिठास त छिरकछ नाई हिकिड़े नियर हा रसा हा कुछ भी हुया पर जमल मुझे प्यारे दिल पर मोहम्मद अरबीअ जे मथां नज़र पइजी वई आहे अड़े जंहिंखे अली उथारे हो कीअं वेहे अली साईं जे ताक़त जे आॾो रसा छा कंदा मालूम ई नथो थिए त अली बहादुर आहे ॼमंदे ई शेर आहे चओ ॼमंदे ई ॾाढे जो ॼमंदे ई उन खां कुर्सी खसण वारो केर आहे जेको ईअं चवे सो डफेर आहे आओ न साईं जेको रसा तोड़े छॾे अम्मा जे पेट में आहे अम्मा खे उथारे छॾे असदुल्लाह गालिब बहादुर आहे उन जे आॾो का दुनिया जी ताक़त नाहे उन बहादुर जे कुर्सीअ ते को वेहण वारो ॼाओ ई कोन्हे को पर जंहिंसां अली गॾु आहे तव्हांजी हुकूमत सलामत आओ न साईं अरे जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ कावड़जे थो त नवाब शरीफ खे लाठी जेल में मोकिले छॾे थो पियो जे फौजी डिक्टेटर में इहा ताक़त आहे त ख़ुदा जो कसम आहे शेर ख़ुदा जी ताक़त जो अंदाज़ो आहे ई कोन को मोहम्मद जे मुसल्ले ते ग़लत माण्हू बीहे ऐं अली बीठो ॾिसे ठहे थो न सुवाल ई नथो पैदा थिए मुसल्लो मोहम्मद जो मिंबर मोहम्मद जो उन जे मथां वरी अली जे हूंदे अञा भींग हुजे सुञ हुजे ॿारहं कोई भींग हुजे को हुजे ई कोन त पोइ हणी कजे पर अली बि हुजे वरी ग़लत माण्हू बीहे इहो ठहे ई कोन थो सादत अली हुननि सां गॾु हो उन्हनि जो हमदर्द हो उन्हनि जो साथी हो उन्हनि सां तालुक रखण वारो हो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो असां सुन्नत जमात जो त अक़ीदो आहे त अली जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो दुरूद पर सलात पर ॿुधाया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा दोस्तों अज़ीज़ो शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जी विलादत भी काबतुल्लाह में थिया शेख सादी फरमाइंदो आहे कसेरा मुयस्सिर नशद इंसादत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत एड़ी नेकी कंहिंखे मिली कान जो ॼमे त अल्लाह जे घर काबतुल्लाह में वरी जेकॾहिं हुन जी शहादत थिए त बि अल्लाह जे घर मस्जिद में ईअं न अॼोके ज़माने में ॼमे सिनेमा में माई फिल्म ॾिसण वई पोइ पसाहन में आहे त फिल्म ते हाणे त घर में हो पर अहिड़ा खोड़ अख़बार में बयान पढ़ूं पिया रोज़ानो अचनि पिया त माई वीचारी फिल्म ॾिसंदे ॾिसंदे ख़ैर जो ॿिनि ॾींहंनि वारी ॿचिड़ो ॼणे वेही वई हाणे जेको उथंदे ई फिल्म में घुमंदो तो हो डंडे कूंडे में न मरंदो त ॿियो छा कंदो आहे अल्लाह सही जल जलालहू अमन वालो शल तव्हां असांखे पको दीनदार बणाए अली जी इब्तिदा भी अल्लाह जो घर रहा त इंतिहा भी अल्लाह जो घर रहा सुञा में आयो आहे त बि अल्लाह जे घर में जे अल्लाह खे प्यारो थियो आहे शहीद थियो आहे त बि अल्लाह जे घर में कूफे जे जामिया मस्जिद में निमाज़ जे टाइम आहे वज़ू करे पढ़ ख़ुदा जो फर्ज़ पढ़ण कनि था पिया हिकिड़े शकील क़ल्ब ख़ारजी सोने अली अल मुर्तज़ा खे खंजर वहाए कढियो आहे हज़रत अली साईं शहीद थियनि था पिया उहो रमज़ान शरीफ़ जी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो इन मां अंदाज़ो लॻाए त अली जी इब्तिदा कहिड़ी आहे त इंतिहा कहिड़ी आहे तरीक़त जा जेके भी सिलसिला आहिनि नक्शबंदी हुजे क़ादरी हुजे सहरवर्दी हुजे चिश्ती हुजे ये मशहूर तरीक़ा न हिकिड़ा असांजा भाउर नक्शबंदी आहिनि हिकिड़ा असांजा भाउर क़ादरी आहिनि हिकिड़ा असांजा भाउर सहरवर्दी आहिनि हिकिड़ा असांजा भाउर चिश्ती हण असांजे सिंध में मुंहिंजा प्यारा दोस्तो नक्शबंदियुनि जी वॾे खां वॾी दरबार लवारी शरीफ़ हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान रहमतुल्लाह अलैहि जेके पहिरां हज़रत इमाम रब्बानी जे ख़लीफ़े जा ख़लीफ़ा हुआ वॾा वक़्त जा कामिल वली हुआ नक्शबंदी सिलसिले खे तमामु वॾे खां वॾी तक़वीयत उन अल्लाह जे वलीअ वठाई क़ादरी तरीक़े में असांजे सिंध जे अंदरि पहिरो शख़्स अॼु नसरपुर में सुतो पियो आहे जेको पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो सॻो पोटो आहे ॿिया बुज़ुर्ग पैदा थिया राणीपुर वारी दरगाह शरीफ़ थी पीरसी बागारे वारनि जी दरगाह शरीफ़ थी गोठकी वारनि सैयदनि जी दरगाह शरीफ़ थी गंबट वारनि बुज़ुर्गनि जी दरगाह थी नौब शरीफ़ वारनि जी दरबार थी इहे जेतिरा बि जीलानी बुज़ुर्ग आहिनि इहे सभु क़ादरी आहिनि हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे सिलसिले जा
वरी मुंहिंजा प्यारा दोस्तों सरवरदी तरीक़नि जो वॾो इमाम वक़्त जो गौस हज़रत गौसल आलमीन गौस बहाउल हक़ मुल्तान वारा उहे मुल्तान में रहा पर उन जी गादी जो सिलसिलो वरी सिंध में हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह अहिड़ो त कामिल वली हो सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जो अञा ॼाओ ई कोन्हे को 200 साल अॻु में दरिया जो पासो ॾेई हज़रत मखदूम बिलावल टल्टी वारो ॿेड़े ते लंघियो आहे मलाह खे चयईं अबाहे अटो बि ॾिजो सलाम बि ॾिजो अंदाज़ो त कर त ख़ुदा जे वलियनि जो छा मक़ाम मर्तबो आहे और मुंहिंजा प्यारा दोस्तों अज़ीज़ो इहो सहरवर्दुनि जो सरदार आहे असांजा मुर्शिद करीम हज़रत जो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मलफूज़ात में बार बार घणनि जायुनि ते लिखियो आहे गौसुल हक़ हज़रत मखदूम साहब जे लाइ मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जे लाइ पाण लिखियो त वॾो वक़्त जो कामिल गौस हो वरी चिश्ती बुज़ुर्ग आहिनि उहे वजी हज़रत मखदूम साहब मुईनुद्दीन चिश्ती अजमेर वारो बुज़ुर्ग आहे जेको हिंदुस्तान में रहंदो आहे जंहिं अल्लाह जे वलीअ जे फैज़ सां हिकिड़ी निगाह सां 90 लख काफ़र मुस्लमान थिया घणा साईं 90 लख ये 4 तरीक़ा मशहूर हैं नक्शबंदी कादरी सहरवर्दी चिश्ती पर खुदा जो कसम आहे इन सभिनी चइनी तरीक़नि खे फिरीगिरी फैज़ अलीअ जे दर तां मिलंदो आहे फिरीगिरी ॾिसंदो त विलायत वलीअ खे मिलंदी तॾहिं आहे जॾहिं सोणे अलीअ जा दस्तख़त थींदा आहिनि जॾहिं अलीअ जी दरबार में ईंदो आहे वलियनि जो सरताज मुंहिंजा दोस्तों विलायत जो धणी हज़रत अली करमल्लाहु वजह करीम क़यामत जे ॾींहं ताईं जंहिंखे बि विलायत मिलंदी तंहिंखे शेरे ख़ुदा जे दरवाज़े तां मिलंदी रहंदी शुक्र आहे जो तुंहिंजो असांजो पीर आहे मञो था न अल्हम्दुलिल्लाह पाण मञण वारा आहियूं हिन महीने जे 21 तारीख़ शहीद थियो आहे अल्लाह तबारक व तआला सोणे अलीअ जी असांखे सची सही मुहबत नसीब फरमाए 27 जे राति जलसो थींदो अव्हांखे दावत पूरो थींदो दुआ ख़ैर थींदी ख़त्मे में शरीक थियो अव्हांखे दावत हुजे राति जो अल्लाह जो कलाम ॿुधो सलाह तस्बीह पढ़ी वेंदी दुआऊं थींदियूं रोज़ो रखाइबो ख़ुदा कंदो तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा अल्लाह सी तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए महबूब करीम जी मोहब्बत नसीब फरमाए असांजो दोस्त हाजी कमरदीन बीमार आहे अल्हम्दुलिल्लाह हाणे अॻे खां सही थियो आहे हुनखे दवा जो फ़ाइदो शुरू कयो आहे उन जे लाइ दुआ घुरो अल्लाह ताला हुनखे शफ़ा नसीब फरमाए ऐं जेके बि मरीज़ हुजनि त सभिनी खे ख़ुदा मर्ज़ खां छॾाए जेके बि सुवाली हुजनि त जा ख़ुदा सुवाल पूरा फरमाए रब जी ज़ात सभिनी जूं बीमारियूं दूर कर मौला सभिनी मरीज़नि खे शफ़ा अता फरमा मौला सभिनी जूं तकलीफ़ूं दफ़ो फरमा सभिनी खे सिहत कामिला व आजिला अता फरमा ख़ुसूसन असांजे दोस्त हाजी कमरदीन खे शफ़ा नसीब फरमा तंदुरुस्ती अता फरमा शिफ़ाए कामिला व आजिला अता फरमा मुंहिंजे महबूब जा उम्मती घणा ई गॾु थिया आहिनि ख़ाली झोलियूं खणी आया आहिनि सवाली मौला कंहिंखे ख़ाली न मोटाइजां तुझे दर ते जेको आयो तुंहिंजा बेड़ा पार फरमाइजां सभिनी जे दिलि जूं नेक तमन्नाऊं नेक मुरादूं पूरियूं फरमाइजां सल्लल्लाहु तआला अला हबीबी सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन या सुन्नत न पढ़ी सुन्नत पढ़ो